आलमीन वलाक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व स्वहाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून व मा तुनफ़िक़ू मिन शैइन व इन्नल्लाह बिही अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबील करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे, तव्हां हरगिज़ भलाई खे न पहुचंदव हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तव्हांजो तव्हां उन शइ मां ख़र्च कयो जेको तव्हां पसंदि कयो था। यानी अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि जेका शइ ख़ैरात कजे थी या सदको कजे थो या ज़कात अदा कजे थी, त ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि हमेशह चूंड कजे ऐं पसंदीदा शइ अल्लाह जी राह में ख़र्च कजे। जेकॾहिं ज़कात कढे थो त बि अल्लाह जे वास्ते आहे, सदको करे थो त बि अल्लाह जे वास्ते आहे, नफ़ली ख़ैरात करे थो त बि अल्लाह जे वास्ते आहे। पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे जेकॾहिं चौपायो माल ॾिनो आहे, धणु ॾिनो आहे, बकरियूं ॾिनियूं, उनजी ज़कात अदा करे थो, ख़ैरात करे थो, त उन धण मां उहा ज़कात वारी जेका शइ कढे थो उहा चूंडे करे कढे, जेका सभ खां भली हुजे, सुठी हुजे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा जे अंदरि इहो वज़ाहत सां फ़रमाई त तव्हांजी पसंदीदा जेका शइ, जेका तव्हांजी चूंडियल शइ, तव्हांखे वणंदड़ शइ आहे, अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि क़बूल उहा पवंदी आहे। पर असां हमेशह रद्दी शइ, ॼण बूट पाए पाए जॾहिं पुराणो थींदो पोइ कंहिं ग़रीब खे खणी ॾींदासीं, जोड़ो पाए पाए कपिड़नि जो जॾहिं पुराणो थी वेंदो, दादा हाणे मुंहिंजे कम जो न आहे, भला कंहिंखे त कमु ईंदो न। इहे ख़ैरात जो तरीक़ो ग़लति आहे, उनखे रद्द कयो थो वञे। ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि हमेशह सुठे में सुठी शइ, हिकु माल जे लिहाज़ सां, पर उलमाए किराम तबई लिहाज़ सां बि जे इंसान खे का शइ खाइण में पसंदि आहे, उहा शइ अल्लाह जी राह में ख़र्च करे, जेका पंहिंजी तबियत खे वणे थी पई। हिन जे मातहत लिखियो वियो आहे त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अक्सर करे ॻुड़ घुराए करे ॿोरियुनि जूं ॿोरियूं पोइ अल्लाह जी राह में ख़ैरात कंदो। पोइ किन माण्हुनि खे चयो त साईं, वज़ीरनि मां न तव्हां इहे पैसा माण्हुनि खे ॾियो, माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ हाजतूं आहिनि, इहो उहे पंहिंजो इस्तेमालु कंदा था, ॻुड़ वठी छो था अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। इहा शइ मूंखे पसंदि आहे, मूंखे ॻुड़ ॾाढो वणंदो आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कलाम मजीद जे अंदरि इरशाद फ़रमाए त हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तव्हांजो तव्हां उन शइ मां ख़र्च कयो जेका तव्हां पाण पसंदि कयो था पिया। तंहिं करे ॻुड़ मूंखे पसंदि आहे, तंहिं करे मां उहा शइ अल्लाह जी राह में ख़ैरात कंदो आहियां। अहिड़ी तरह सां इंसान जी मुख़्तलिफ़ पसंदीदा शयूं आहिनि। लिबास में बि इंतिख़ाब आहे, खाइण में बि इंतिख़ाब आहे, सवारी में बि इंतिख़ाब आहे। त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अहिड़ी सुहिणी तालीम ॾिए थो पियो त अव्हांजी तबियत मूजिबि जेका शइ तव्हांखे पसंदि आहे, तव्हांखे वणे थी पई, यानी तव्हांखे पसंदि हमेशह शइ उहा ई हूंदी आहे जेका चूंडियल हूंदी आहे। उहा चूंडियल शइ अल्लाह जी राह में तव्हां ख़र्च कयो। फरमाए त वमा तुनफ़िक़ू मिन शैइन, जेको तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च कयो था न, भई इन्नल्लाह बिही अलीम, ऐं बेशक अल्लाह ताला उनखे ॼाणे थो पियो इहो जेको तव्हां ख़र्च कयो आहे त कहिड़ी शइ ख़र्च कई अथव, ऐं इहो बि ॼाणे थो पियो त इहो ख़र्च जेको तव्हां कयो आहे त कहिड़ी नियत सां कयो आहे। यानी माल खे बि ॼाणे थो, इरादनि खे बि, नियतुनि खे बि ॼाणे थो पियो। हे माण्हू जेको अल्लाह जी राह में ख़र्च करे थो पियो, उनजो इरादो कहिड़ो आहे, उनजी नियत कहिड़ी आहे। अॻिते इरशाद फ़रमाई त कुल्लु तआम कान हिल्लल लिबनी इसराईल इल्ला मा हर्रम इसराईल अला नफ्सिही मिन क़ब्लु अन तुनज़्ज़लत तौरात कुल फ़ातू बित्तौरात फ़तलूहा इन कुंतुम सादिक़ीन। हिनजे तफ़सीर में लिखियलु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ़ फरमा थिया त उहा आबादी मदीने पाक जी यहूदियुनि जी हुई, ऐं यहूदी मज़हब जे अंदरि उठ जो गोश्त खाइणु ऐं ॾाची जो खीर पीअणु हराम आहे। अञा ताईं उहे इस्तेमालु न कंदा आहिनि। यहूदी अल्लाह जो महबूब तशरीफ़ फरमा जो उठ जो गोश्त बि खाइनि पिया,
ॾाची जो खीर बि पीअनि पिया। यहूदियुनि खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। पर चए बि थो त मां दीन इब्राहिमी ते आहियां, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मिलत ते आहियां। इहो इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन में किथे जाइज़ आहे? हे वरी ऊठ जो गोश्त बि खाइनि था, ॾाची जो खीर बि पीअनि था। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आया, अची चयो त साईं तव्हां जो चओ था त असां दीन इब्राहिमी ते आहियूं, दीन इब्राहिमी जे अंदरि त हीअ शइ आहे ई कोन। अलाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त इहो आहे दीन इब्राहिम में जाइज़ आहे। जेकॾहिं तव्हां वटि को सबूत अथव, को दलील अथव त खणी अचो। तव्हां तौरेत शरीफ़ था पढ़ो न, मां तौरेत मां तव्हांखे साबित करे ॾेखारियां त तौरेत में उहो हिलाल लिखियलु हुयो, उहो लिकाइनि पिया। उहा अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में तौरेत शरीफ़ कोन खणी आया ऐं सिर्फ़ु दावा करे भॼी विया। वरी ॿियो इतराज़ इहो वारियूं त जेकॾहिं तव्हां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जे मथां आहियो त इहो उठ जो गोश्त नूह अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी हराम। अलाह जे महबूब उनजो बि रद्द फरमायो। अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त कुल्लु ताम कान हिल्लल लिबनी इसराईल इल्ला मा हर्रम इसराईल। सभु ताम बनी इसराईल क़ौम जे मथां हिलाल हुयो, मगर इसराईल हराम कयाईं अला नफ़्स ही, पंहिंजे नफ़्स ते। हाणे इसराईल मां मुराद हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम आहे। हिन जी तफ़सीर में लिखनि था त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम उठ जो गोश्त न खाईंदो हो। हुनजो सबबु हो, हिकिड़ो सबबु इहो था तकलीफ़ हूंदी, तकलीफ़ जे सबब ते उहो खाधो इंसान खे पसंदि न ईंदो आहे, दर्द वधे थो, बीमारी वधे थी। डॉक्टर हुनखे छंॾींदा आहिनि त बाबा हीअ ताम तूं न खा, हकीम रोकनि हुनखे तबई लिहाज़ सां, त उनजे न खाइण जे करे हराम थी वियो छा? उहो त तबई लिहाज़ सां। ॿी जॻह ते वरी ईअं बि लिखियो वियो आहे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम का बास बासी हुई त मुंहिंजी हीअ बास पूरी थिए त मां उठ जो गोश्त न खाईंदुसि। ईअं बि थी सघे थो। हिलाल जेका त हिलाल ई आहे उहो हराम न थींदो आहे, पर केरु नज़र बासे थो पियो त मुंहिंजो हीअ नज़र पूरो थी वञे त हीअ शइ मां न खाईंदुसि, त हाणे ज़िंदगी भर हुनखे न खाईंदी आहे। त अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त सभु ताम बनी इसराईल क़ौम जे लाइ हिलाल हुयो, इल्ला मां हर्रम इसराईल अला नफ़्सिही, पंहिंजे नफ़्स जे मथां हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पाण हराम फरमायो हो, मिन क़ब्लो अॻु खां, अन तुनज़्ज़ल तौरात, अञा तौरेत शरीफ़ लथो ई कोन हो, उनखां अॻे जी ॻाल्हि आहे, हाणे जी ॻाल्हि आहे ई कोन। बोल फ़ातू बि तौरात, वतू फरमाए तव्हां तौरेत खे खणी अचो, फतलूहा, तव्हां उनजी तिलावत कयो था, इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो। फमन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब मिन बादि ज़ालिक फउलाइक हुमुज़ ज़ालिमून। पोइ जंहिं शख़्सनि बहतान ॿधो अलाह ताला जी ज़ात बाबरकात जे मथां कूड़ जो, पोइ इन खां पोइ उहे वॾा ज़ालिम आहिनि। यानी अलाह ताला जी ज़ात बाबरकात जे ज़ात जे मथां त हुननि तोहमत कोन हई, हुन तोहमत हई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां। इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत में जाइज़ ई न आहे, या नूह अलैहिस्सलाम जे मथां तोहमत हयूं। ऐं अलाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजो नालो थो विझे त अलल्लाहिल कज़िब, जंहिं बहतान ॿधाई कूड़ो अलाह जी ज़ात जे मथां, हालांकि अलाह जी ज़ात जे मथां न, हुननि बहतान ॿधो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां। अलाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में इरशाद फरमायो, जेको नबी जे मथां इस्तरा करे थो, बहतान ॿधे थो पियो, इहो अलाह जे मथां बहतान ॿधे थो, इहो अलाह जे मथां ई आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजो इस्म मुबारक में आदो फरमाए त मिन बादि ज़ालिक, पोइ उनखां हुन वटि इल्म बि अची वियो, ॼाण बि अची वई, फउलाइक हुमुज़ ज़ालिमून, पोइ उहे वॾा ज़ालिम आहिनि। यानी हिन ज़ालिमनि मां मुराद छा? पढ़िया लिखिया, जेके तौरेत पढ़नि पिया, इंजील खे पढ़नि पिया, ज़बूर खे पढ़नि पिया। अलाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे ज़ालिम करार ॾिनो त इल्म वारा सभु माण्हू इंसाफ़ वारा कोन हूंदा अथव। मथां चए त मौलवी आहे, पढ़ियो लिखियो आहे, हिनखे ॼाण आहे, पर अलाह ताला हिन लफ़्ज़नि में फरमाए थो पियो फउलाइक हुमुज़ ज़ालिमून, जेके महबूब सां बस करणु आया हिन बारे जे अंदरि उठ जे मुतालिक़, त इहे शख़्स जेके अणपढ़ियल कोन हा, पढ़ियल माण्हू हा, पर जेको पढ़ी ऐं ॼाणे करे ऐं उनखे ग़लति पेश करे ऐं उनखे सही नमूने सां उनखे न पहुचाए, अलाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में उनखे ज़ालिम सॾियो आहे। यानी आलिमनि जे मथां, इल्म वारनि जे मथां इहो हक़ु आहे। बोल सदक़ अल्लाह, महतू फरमा त अलाह सचो आहे। फत्तबिऊ मिल्लत इब्राहिम हनीफ़ा वमा कान मिनल मुशरिकीन, ताबेदारी कयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दीन जी, पोइ जेको हिकु तरफ़ो थी करे ऐं न हुयो उहो मुशरिकनि खां। यानी दीन जे मथां माण्हू जॾहिं मज़बूत थिए
हेॾे हेॾे न वाझाए, सिधो ऐं हुनजे मथां मुस्तक़ीम रहे। ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जा वज़ाहत फरमाई त न उहो यहूदियुनि मां हो, न नसारनि मां हुयो, वमा कान मिनल मुशरिकीन, फरमाए तो मुशरिकनि मां बि कोन। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन इस्लाम आहे, ऐं उन दीन जे मथां असांजो आका मदीने वारो साईं क़ाइमु आहे, जेको महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन शरीयत जे मथां अमल करे थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत जे मथां ई अमल करे थो पियो, जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे दीन जे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो खोड़ सुनतूं मौजूदु आहिनि, जंहिंजे मथां मुस्लमान असां अमल कयूं था। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।